अस्सलाम वालेकुम। जी हाँ दोस्तों, इन वक्त मां आया एंशंट रोमन थिएटर कोमुल डीका हिन जगह जो नालो चयो थो वञे। पुराणी हिकिड़ी का जेको आहे सो इहा आर्कियोलॉजिकल साइट आहे। तव्हां ॾिसी सघो था मोन जे दड़े जे तिर्ज़ ते। उन एतिरी पुराणी त न आहे, पर जेको आहे सो हिन में पुराणो थिएटर, घर ऐं जेको आहे सो हर क़िस्म जो हिन में माहौल पुराणे दौर जो हुयो, जेको जेको आहे सो हाणे 1960 खां पोइ लधो वियो ऐं वरी उनखे खोटराई करे हाणे महफ़ूज़ कयो वियो आहे। सो तव्हां ॾिसी सघो था हिन पासे ॾांहुं हेॾो एंट्री आहे ऐं कोमुल डीका में अंदरि वञण जे लाइ बाक़ाइदा हिननि माहौल ठाहियो आहे। हलो त चकर ॾियूं था कोमुल डीका जो। उतां मेन एंट्री वटां एंशंट रोमन थिएटर जेको आहे सो उहो सही नज़र न पियो अचे, पोइ हिते काफ़ी वॾो आहे। सो हाणे मां हेॾे घुमंदो आयो आहियां। सो हे हिननि पासनि ॾे घर आहिनि, थिएटर हुन पासे ॾे आहे। हलो त वरी घरनि खे वेझो खां ॾिसूं। काफ़ी जंगनि में ऐं मौसमी असरनि जे करे हिननि जा काफ़ी आसार उहे तबाह थी विया आहिनि, पर जेको आहे सो पोइ बि हिननि उन्हनि खे पूरी कोशिशि कई आहे जेतिरो थी सघे प्रिज़र्व कयूं। असां त हिकिड़े मोन जे दड़े खे जो ई कमु लाहे छॾियो आहे। हिननि पंहिंजी चपे चपे ते जेको आहे सो पंहिंजी हिस्टोरिकल तारीख़ खे जेको आहे उहो मसख़ थियणु न ॾिनो आहे, उनखे ठाहिण जी कोशिशि कई अथऊं। इन ॻाल्हि में मिस्रनि खे जस्ती ॾिजे त हिननि पंहिंजो पूरो जेको आहे सो कंट्रीब्यूशन ॾिनो आहे पंहिंजी तारीख़ खे ठाहिण में ऐं उन खां पोइ वरी उन जे ज़रिए कमाइण में। सो हे ॾिसो घर आहिनि हिननि जा। मोन जे दड़ जंहिंजो ॾिठलु हूंदो उहो सम्झी वेंदो हिननि शयुनि खे ॾिसी करे। मुख़्तलिफ़ 2-3 हज़ार साल पुराणा आहिनि। हलो त वेझो खां ॾिसां। वीडियो ड्रिगी थी थिए, तव्हांखे इन करे सॼियूं शायदि न ॾेखारे सघंदुसि। हे ॾिसो उन दौर जा हिननि जा खूह, जेको पाणीअ जे लाइ हे घर आहिनि। हिननि जे विच में सॼो सिस्टम जीअं हिकिड़ो डेवलप सोसाइटी वारो हुजे उन दौर जे हिसाब सां उहो नज़र अचे थो पियो। निशानियूं मिलनि थियूं पियूं। हे हिननि जो पूरियल शहर जेको हिननि खोटे कढियो आहे। ॾिसो हलो हेठि। हे ॾिसो शाबस अथनि। हे उन दौर जूं ठहियल शयूं जेके दॿिजी वियूं, जेके हिननि आसार क़दीमा जे माहिरनि सां, आर्कियोलॉजिकल साइट जे माहिरनि सां गॾिजी करे खोटे हिननि कढियूं आहिनि। काफ़ी इबरतनाक मंज़र आहिनि। वॾी तारीख़ जेको आहे सो लुभण तमामु ऊनो आहे। शायदि तव्हांखे अंदाज़ो न थींदो मोबाइल मां, पर मिस्रनि पंहिंजी तारीख़ खे महफ़ूज़ करण लाइ हर जेको आहे सो मुमकिन क़दम यूनिसेफ सां गॾिजी खयो आहे। इहो मञणु मुराद आहे। ॾिसी सघो था तव्हां उन दौर में अगरि हिते माण्हू घुमंदा हूंदा हिननि जे हेठां इहो शहरु हूंदो, यकीनन अहिड़े क़िस्म जी स्ट्रक्चर्स जेके ठहियल आहिनि त इहो ई ॿुधाइनि थियूं त काफ़ी अमीर शाहूकार तारीख़ जी गवाही आहे हीअ। काफ़ी सारनि माण्हुनि जे लाइ
हिननि शयुनि में का ख़ासि लॻा न हूंदो मूंखे अंदाज़ो आहे, पर जेके माण्हू तारीख़ सां दिलचस्पी रखनि था उन्हनि जे लाइ हे जेको आहे सो एंशंट रोमन थिएटर जेको आहे ऐं उनजो भर वारो ॻोठु उहो काफ़ी दिलचस्प ऐं हैरान कुन हूंदो। ऐं बाक़ी जेको ॿियो लोक आहे उनजे लाइ त ॾिसो उन दौर में हे बाथरूमनि जे लाइ हीअ इलाइक़ो हिननि जो इस्तेमालु थींदो हुयो, जेका हिननि जी उहे ऑडिटोरियम द ऑडिटोरिया कमाल जी हिस्ट्री लिखियलु आहे। हीअ जेको आहे सो हिननि जे हिसाब सां हीअ नक्शो आहे हुनजो, हे जेके त हिन पासे ॾांहुं आहे हे हिकिड़ो यूनिवर्सिटी आहे ऐं जंहिंमें 22 क्लास हुया डिफरेंट साइज़ जा, जंहिंमें उस्तादनि जे वेहण जे लाइ हिकिड़े पासे ॾांहुं वेहण जो बंदोबस्तु आहे ऐं जेको आहे सो ॿियनि पासनि ॾांहुं वरी शागिर्दनि जे वेहण जो माहौल हो। सो हाणे हक़ीक़त उजड़ियल उन दौर में हे माण्हू असां वांगुरु ई घुमंदा फिरंदा हूंदा हिते, जीअं हाणे असां हिते, पर सिर्फ़ु इहो हूंदो त जीअं हाणे असांजा लतूं ज़मीन ते जॻह नथियूं ॾियनि, ईअं हुन दौर हुननि जूं न ॾींदियूं हूंदियूं, हवा में हूंदा सफ़ा उॾरंदा हूंदा। जी दोस्तो अचो, हे थिएटर में पहुची आऊं। हे ॾिसो, अगरि हे 2000, 2500, 3000 साल पुराणो थिएटर आहे त तव्हां सोचो छा त ज़बरदस्त स्टेट ऑफ आर्ट आहे। उन दौर में ठहियल हे शयूं असांजे लाइ हिकिड़ो सबक़नि में मथां वेही करे ऑडियंस ॾिसंदा हूंदा। हिते वेहण जूं कुझु जायूं आहिनि ऐं जेको आहे सो उहो हेठि ड्रामो प्ले करण जी जॻह हूंदी, ज़बरदस्त। हलो त हाणे हिन मां ॿाहिरि निकिरूं, काफ़ी वॾो हुयो, मां टोड़े तव्हांजे लाइ जेतिरो थी सघियो नंढो करण जी कोशिशि कई आहे, पर हाणे एॾो वॾे खे मां केतिरो नंढो कयां। हे थिएटर जी हिस्ट्री लिखियलु आहे। बहरहाल दोस्तो, उमेदु आहे त तव्हांखे हीअ जेको आहे सो काफ़ी मज़ो आयो हूंदो मुंहिंजी हिन एंशंट रोमन थिएटर जेको आहे सो कोमल दीका हिन जी उन मां विज़िट करण मां। ऐं काफ़ी सारनि माण्हुनि जे लाइ हीअ तफ़री या इंट्रस्टिंग मता न हुजे, पर बहरहाल तारीख़ जी पंहिंजी जाइ ते तमामु वॾी हैसियत हूंदी आहे जंहिंखे विसारे नथो सघिजे। सो महिरबानी वॾी।